शामिल कंदासीं। पीपल्स पार्टी के चेयरमैन ऐं वफ़ाक़ी परॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त आसमा जहांगीर कॉन्फ्रेंस में ॾिनल बयान ते खेसि अफ़सोस आहे। क़ौमी असेंबली में ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त सिक्योरिटी इदारनि बाबति बयान ऐं नारा नामुनासिब आहिनि। संदसि बयान बि नामुनासिब हो। पार्टियुनि खे पंहिंजी सियासी नारनि में मुहतात रहण जी ज़रूरत आहे। क़ौमूं शहीदनि जी क़ुर्बानीनि सां ठहंदियूं आहिनि। हुन चयो त मुल्क लाइ जानियूं क़ुर्बान करण वारनि जी दिलि आज़ारी न थियणु घुरिजे। पाक फ़ौज पंहिंजी जानियुनि जो नज़रानो ॾेई असांजी हिफ़ाज़त करे थी। परॾे वज़ीर चयो त बेइतमादी वारी रिथ खां पोइ इदारा पाण खे तकरार मां कढी आइनी किरदारु मुंतक़िल करे रहिया आहिनि, जंहिंजी हू हौसला अफ़ज़ाई करे थो। बिलावल भुट्टो चयो त पाक फ़ौज अॼु बि दहशतगर्दी जे निशान ते आहे ऐं दहशतगर्दनि खे मुंहुं ॾेई रही आहे। आम शहरी, मुंहिंजो ख़ानदान ऐं असांजा सिपाही दहशतगर्दी खां मुतासिर थिया आहिनि। दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में फ़ौज सभ खां अॻिते आहे। ॿिए पासे सुप्रीम कोर्ट ऑडियो लीक्स की जांच लाइ पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान की दरख़्वास्त ते एतिराज़ लगाए वापस करे छॾिया। सुप्रीम कोर्ट रजिस्ट्रार ऑफिस इमरान ख़ान की दरख़्वास्त एतिराज़ वारींदे वापस करे छॾिया। रजिस्ट्रार ऑफिस पारां लगायल एतिराज़ में चयो वियो आहे त दरख़्वास्त गुज़ार इमरान ख़ान खां लाॻापियल फोरम सां राब्तो नाहे कयो। दरख़्वास्त में बुनियादी हक़ बाबति मामले की वज़ाहत नाहे कई वई। इमरान ख़ान की दरख़्वास्त ते इहो एतिराज़ लागू कयो वियो आहे त वाज़े नाहे कयो वियो त ऑडियो लीक्स मामले ते आर्टिकल 184(3) जो लागू कीअं थिए थो। यादि रहे त पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान ऑडियो लीक की जांच लाइ सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराए मामले की जांच लाइ जुडिशियल कमीशन JIT जोड़ण जो मुतालबो कयो हो। ॿिए पासे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ 2 ॾींहनि जे सरकारी दौरे ते सऊदी अरब पहुची वियो। सऊदी अरब पहुचण ते सऊदी इख़्तियारियुनि संदसि आदर भाव कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां गॾु आला सतह वफ़द बि साणुसि मौजूदु आहे। शहबाज शरीफ़ सऊदी इख़्तियारियुनि सां वफ़द सतह ते मुलाक़ातनि जी क़यादत कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जे सऊदी बादशाह शाह सलमान बिन अब्दुल अज़ीज़ ऐं वली अहद मोहम्मद बिन सलमान सां पिणु मुलाक़ातूं ॾिठल आहिनि। मुलाक़ात दौरान ॿ तरफ़नि लाॻापन ऐं गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ते ॻाल्हियूं थींदियूं। वाज़िर आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सऊदी वली अहद जी दावत ते 2 ॾींहनि जे सरकारी दौरे ते सऊदी अरब पहुतल आहे। ख़बर शामिल कंदासीं। कराची खां कराची के इलाइक़े क्लिफ्टन में ॿोॾि मुतासिर बाड़ी सां इज्तिमाही ज़्यादती जे वाक़े जी जांच शुरू कई वई आहे, जॾहिं त पुलिस 5 जवाबदारनि खे शक जी बुनियाद ते गिरफ़्तार करे वरितो आहे। सिंध हुकूमत कणिक ज़ख़ीरे लाइ अर्जेंटाइन खां प्लास्टिक जा थेला ख़रीद कंदी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह अर्जेंटाइन ऐं स्विट्ज़रलैंड जे 2 सफ़ीरनि वज़ीर अला हाउस में अलॻि अलॻि मुलाक़ात कई, जंहिंमें ॿोॾि जी सूरतहाल ऐं गॾियल दिलचस्पी जे मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। मुलाक़ात में ॿोॾि सूरतहाल, कणिक ऐं ॿियनि अनाज खे ज़ख़ीरो करण लाइ इस्तेमालु थींदड़ प्लास्टिक जी थैलनि जी ख़रीदारी बाबति पिणु ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। उन मौक़े ते वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त संदसि हुकूमत हर साल 1.5 मिलियन टन कणिक ख़रीद कंदी आहे। तंहिं करे संदसि हुकूमत अर्जेंटाइन खां प्लास्टिक बैग ख़रीद करणु चाहे थी। वॾे वज़ीर पंहिंजे ख़ासि मददगार सैयद कासिम नवीद खे हिदायत कई त हू उन मामले ते ख़ुराक वारे वज़ीर मुकेश चावला सां ॻाल्हाए ऐं पोइ बैग्स जी ख़रीदारी लाइ अर्जेंटाइन सां राब्तो कयो वञे। ज़िक्र कंदासीं त सिंध में डेंगी जा वार बदस्तूर बरक़रार आहिनि। 24 कलाकनि दौरान वधीक हिकु ॼणे जे फ़ौत थियण बैदि हेल ताईं मजमूई फ़ौतियुनि जो अंगु वधी 54 थी वियो आहे, जॾहिं त डेंगी जा 207 नवां केस ज़ाहिर थियण बैदि मजमूई केसनि जो अंगु 17,534 थी वियो आहे। सिहत खाते तरफ़ां जारी कयल रिपोर्ट मूजिबि हैदराबाद में हिकु ॼणो डेंगी वायरस विघे फ़ौत थी वियो, जंहिंखां पोइ फ़ौतियुनि जो अंगु वधी 54 थी वियो आहे। रिपोर्ट मूजिबि 24 कलाकनि दौरान डेंगी जा 207 नवां केस ज़ाहिर थियण बैदि मजमूई केसनि जो अंगु 17,534
534 थी वियो आहे। पधिराई मूजिब कराची डिवीज़न में 117, हैदराबाद डिवीज़न में 56, मीरपुर खास में 25, सखर में 4, शहीद बेनज़ीराबाद में 3 और लाड़काने डिवीज़न में डेंगी जा 2 केस ज़ाहिर थिया आहिनि। नौशरो फिरोज़ का खबर शामिल कंदासीं। नौशरो फिरोज़ वेझो 2 धुरियुनि में ज़मीनी तकरार तां झेड़े सबब 2 ॼणा मारिजी विया। छलीवारा वटि चांडिया बिरादरी जे 2 धुरियुनि में ज़मीन जे तकरार तां झेड़ो थी पियो। फायरिंग के नतीजे में 2 ॼणा वसीम ऐं अमीन चांडियो मारिजी विया। इतला ते पुलिस वाक़े वारे हंध पहुची मारिजी वियल जा मढ़ इस्पताल मुंतकिल कया। इलाइक़े वासी मूजिब ज़मीनी तकरार तां सौटनि जे विच में झेड़ो थियो। ज़रूरी कार्रवाई बैदि लाश वारसनि हवाले कया विया। मारिजी वियल जा मढ़ घर पहुचण ते कोहराम मची वियो।